सिंधु माथरी जे तहज़ीब ते ॻाल्हि ॿोल जे सिलसिले में आउं रुख सिंधी अवां सां मुखातिब आहियां। पाण गुज़िरियल भेरे सिंधु माथरीअ में ॻोठाणनि ज़र सकाफ़तुनि जे हवाले सां ज़िक्र कयो हो त उन दौर में कहिड़ियूं ईजादूं थियूं, उन जो समाज ते कहिड़ो असरु थियो। उन वीडियो में पाण इहा ॻाल्हि कही त कुंभार खे चक जे ईजाद सां तमामु वॾो इनकलाब अची वियो हो। उनखां पोइ वरी इन ई दौर में 6000 साल अॻु धात जे इस्तेमालु उन दौर जे माण्हुनि जी ज़िंदगीअ में वॾी तब्दीली आणे छॾी। जॾहिं ज़राइत जो ओज थियो ऐं ॻोठनि जी बुनियाद सिंधु माथरी अंदरि केतिरा ई वाढा राजा कुंभर पैदा करे वरिता ऐं हितां जा वापारी कचे माल खे हथ करण लाइ ॿाहिरि निकिरी पिया। सिंधु माथरी जूं ॿेड़ियूं, नंढा नंढा जहाज़ समुंड जो सीनो चीरे ॿाहिरि वञण लॻा। हीउ सभु कुझु माहिरनि साबित कयो आहे। असां अहिड़ी का बि ॻाल्हि नथा कयूं जंहिंजो को सबूत न हुजे। मूं ॿुधायो त आर्कियालॉजी जे माहिर पुकाक उन दौर जे सिंधियुनि बाबति लिखियो त क़दीम दौर में सिंधु नदीअ जे मुहाने ते सामूंडी सफ़र कंदड़ फुड़त, हुनरमंद ऐं हिमत वारा माण्हू रहंदा हुआ, जिन जे नतीजे तौरु सभ्यता खे, तहज़ीब खे ओज मिलियो। फर्गूसन बि हिकु ॿिए माहिर फर्गूसन खे बि ॿुधो त उन बि इहा चयो त सिंध मां सिंधु नदीअ रस्ते ज़ातियुनि पुठियां ज़ातियूं ऐं बेशुमार माण्हू ॿाहिरि विया आहिनि, जिन उते वञी उन्हनि मुल्कनि में तहज़ीब जो फैलाव कयो। हू उन दौर जे सिंध खे, सिंधु माथरीअ खे हिकु मुकमिल दुनिया करार ॾिए थो, जंहिं वटि हर क़िस्म जो टेक्नोलॉजी, हर क़िस्म जूं सहूलियतूं, वापारु, कारोबार, हुनर मौजूदु हुयो। हाणे असां अॼु इन ते ॻाल्हाईंदासीं त हिन दौर में सिंधु माथरी जा बाशिंदा ॿाहिरि वञणु शुरू थिया ऐं दुनिया जे मुख़्तलिफ़ कुंडनि में पहुची पंहिंजे इल्म ऐं हुनर जो फैलाव कयो। सिंधु माथरी जे माण्हुनि जूं ॿेड़ियूं समुंड जा सीना चीरींदे अफ्रीका ऐं अरब मुल्कनि ॾांहुं उसी रहियूं, वञी रहियूं, जिते अञा इन्हनि मुल्कनि में अञा इंसानी इर्तिका पंहिंजे बालिगपण जे दौर में मौजूदु हुई। इन बाबति आसार क़दीमा जो हिकु वॾो माहिर डॉक्टर M.R. मुगिल, मोहम्मद रफ़ीक मुगिल चवे थो त सिंधु माथरीअ जे रहवासियुनि जी बैन अल-अक़वामी वापार बाबति हुन जी तहक़ीक़ आहे। हुन साबित कयो आहे त ॻोठाणी सकाफ़त जे माण्हुनि जो वापारु या वापारी राब्तो न सिर्फ़ु पंहिंजे शहरनि ते महदूद हुयो, पर हिननि जो वापारु ॿाहिरियनि मुल्कनि सां पिणु हलंदड़ हुयो। सिंधु माथरीअ माण्हू ईरान, गल्फ जे रियासतुनि, अरब रियासतुनि ऐं मेसोपोटेमिया सां पिणु वापारु कंदा हुआ। इन वापार जा सबूत माहिरनि खे आमरी जे मां मिलिया आहिनि। कापर जो सामान जेको गाज़ी शाह, कोतरास बठी, लोहरी, आमरी ऐं कोटजी मां मिलियो आहे, सो वापार रस्ते ॿाहिरां परॾेह मां घुराए वेंदो। जेके सिंधी वापारी ॿाहिरि वेंदा हुआ उहो हितां जी शयूं उते खणी वञी विकिरो कंदा आहिनि, हितां वरी शयूं ख़रीद करे हेॾां खणी ईंदा हुआ। सिंधु माथरी में हिन दौर जे माण्हुनि जी समाजी ज़िंदगी ते जॾहिं असां नज़र विझूं था त मालूम थिए थो त उन वक़्तु माण्हू ख़ानदाननि ऐं बिरादरियुनि खां अॻिते वधी क़बीलनि जे सूरत में मुनज़म थी चुका हुआ ऐं उन वक़्तु मुआशिरे जो बुनियादु क़बाइली बणिजी रहियो। पहिरियां नंढा ख़ानदान हुया, बिरादरियूं हुयूं, पोइ जेके उहे बिरादरियूं हुयूं उन्हनि हिकिड़ी क़बीले जी शिकिल वरिती। माण्हू आबादी वधी, माण्हू वधिया, उन्हनि जूं वसंतियूं वधियूं
उहे भर पासे जूं वसंदियूं आबादियूं उन्हनि जा माण्हू हिकु एके कबीलाई एके तौर मुतहद थिया। उन्हनि खे ज़रूरत पेश आई। इहे कबीला पहिरियां त खूनी रिश्तेदारी ते ॿधल हूंदा हुआ, जिन जी ज़िंदगीअ जी तइमीर जमहूरी उसूलनि ते थींदी हुई। इन्हनि कबीलनि जी सरबराही बुज़ुर्ग मर्दनि या औरतुनि जे हथनि में हूंदी हुई। कबीले जो सरबराह सभु फर्द गॾिजी चूंडींदा हुआ। कबीलनि में मुनज़्ज़म थियण करे माण्हू पाण खे अॻे खां वधीक महफ़ूज़ तसवुर करणु लॻा। हिक ॿिए जो दिफ़ा कनि, बचाव कनि, ॿाहिरि हमले खां गॾिजी करे इक़्तिसादी सरगर्मियूं कनि, वापार कनि, ॿिया धंधोधाड़ी कनि। हिन दौर में पिणु अॻु जियां कंहिं बि हुकूमत या रियासत या कानून जो तसवुरु मौजूदु न हो। ईअं न हो त जीअं हिन दौर में आइन आहे, हुकूमत आहे, वज़ीर आज़म आहे, इहे सभु कुझु कोन हुयो। पर जेके कबीले जा फ़र्द हूंदा हुया, कबीले जे गॾियल रवायतुनि जो एतिराम कंदा हुआ, जेके रवायतूं हू पाण जोड़ींदा हुआ पंहिंजे तजुर्बा। ऐं जेकॾहिं को बि कबीले जो फ़र्द मुक़ररु थियल उसूलनि जी निराफ़ई कंदो हो त कबीले जा सभु फ़र्द इन अमल खां न सिर्फ़ु खेसि रोकींदा हुआ, पर ज़बरदस्ती इन्हनि उसूलनि ते हलण लाइ मजबूर कंदा हुआ। जेकॾहिं कबीलाई रीतियूं रस्मूं ऐं रवायतूं मज़बूत तर थियण लॻियूं। हिन दौर में अञा इलाइक़ाई हदबंदियूं कबीलनि जे बुनियाद ते ॿधल हुयूं। हर हिकु कबीलो जेको हज़ारें लखे माण्हुनि ते मुश्तमिल हूंदो हो, सो कंहिं ज़रख़ेज़ इलाइक़े ते क़ाबिज़ थी उते पाण खे मुनज़्ज़म ऐं मज़बूत कंदो हो। इहो ई हुन जी दुनिया हूंदी हुई, इहो ई हुन जो वतन हूंदो। इहा ई दुनिया ऐं इहो ख़ितो उन कबीले जी सॼी काइनात हूंदो। जेकॾहिं को कबीलो उन जे हदनि अंदरि ॿियो को कबीलो उन जे हदनि अंदरि दाख़िल थींदो हो, दख़ल अंदाज़ी कंदो हो, त कबीले जा सभु फ़र्द मुनज़्ज़म थी उन सां जंग कंदा हुआ, झेड़ो कंदा हुआ। मुख़्तलिफ़ कबीला जेके वरी मुख़्तलिफ़ ख़ितनि अंदरि मुनज़्ज़म थी रहिया हुआ, उन्हनि पंहिंजी पंहिंजी ॿोलीअ खे इख़्तियार करे उनखे वधाइण विझाइण शुरू कयो। ॿोली अञा इब्तिदाई शिकिल में हुई। उहा न सिर्फ़ु लिखी कान वेंदी हुई, पर अञा ख़्यालनि जे इज़हार जे लिहाज़ खां पिणु अणपूरी हुई। कबीलनि अंदरि अञा आज़ाद जिंसी तहलकातनि जो रुझान हुयो, रवाज हुयो, जेको जीअं पोइ तीअं कमज़ोर थी रहियो हो। पोइ बि इन दौर में ॿार जे नसब जो सिलसिलो माउ खां शुरू थींदो। हिन दौर जे समाज ते नज़र विझण सां ॿी जेका ॻाल्हि मालूम थिए थी, सा इहा आहे त अञा ताईं हिते समाज ग़ैर तब्क़ाती हुयो। को बि ज़ालिम ऐं मज़लूम कोन हुयो, को बि आकाई महकूम कोन हुयो। सभु गॾिजी महिनत कंदा हुआ ऐं उन जो फल बि गॾिजी पाण में विराए खणंदा हुआ। महिनत हर माण्हू लाइ लाज़िम हूंदी हुई। कबीलनि जा सरबराह पिणु उन में माना उन महिनत में बराबरि जो हिसो वठंदा हुआ। हिन दौर जे समाजी निज़ाम खे पाण अॻु बि चयो आहे त क़दीम राजूनी निज़ाम या इब्तिदाई कम्यूनिज़म करार ॾेई सघिजे थो। अव्हां जी वॾी महिरबानी। पाण ईंदड़ सिलसिले में सिंधू माथिरी जे ॻोठाणी सक़ाफ़त वारे दौर में हितां जे माण्हुनि जे अक़ीदनि ऐं रीतियुनि रस्मुनि बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। जेके सबूत मिलिया आहिनि उहे अव्हां जे वटि पेश कंदासीं। तव्हां जी वॾी महिरबानी। ईंदड़ ॻाल्हि ॿोल ताईं इजाज़त।